सिंध हुकूमत तरफ़ां पाकिस्तान जो पहिरियों मख़सूस इन्फेक्शन डिज़ीज़ इस्पताल ऐं रिसर्च सेंटर क़ाइमु कयो वियो आहे। हीउ इस्पताल साल 2020 में कोरोना वबा दौरान सिंध हुकूमत ऐं डाउ यूनिवर्सिटी ऑफ हेल्थ साइंस जे गॾियल कोशिशुनि सां क़ाइमु कयो वियो। हिकु अहिड़े वक़्त में जॾहिं कोरोना वबा सबबि सॼी दुनिया सख़्तु बहिरान खे मुंहुं ॾेई रही हुई, तॾहिं क़ाइमु थींदड़ हीउ मर्कज़ अॼु हज़ारे मरीज़नि लाइ उमेद जो सहारो बणिजी चुको आहे। हिन सेंटर में एड्स समेत केतिरनि ई ख़तरनाक ऐं पेचीदा बीमारियुनि जो मुफ़्त इलाजु फ़राहमु कयो वञे थो। सिर्फ़ु एतिरो ई न, पर हिते मुख़्तलिफ़ शोबनि सां लाॻापियल ख़ुसूसी क्लिनिक्स पिणु क़ाइमु आहिनि, जिन में इन्फेक्शन डिज़ीज़, पिलोमोलॉजी, नेफ्रोलॉजी, कार्डियोलॉजी ऐं पीडियाट्रिक इन्फेक्शन डिज़ीज़ क्लिनिक्स शामिल आहिनि। हीउ मर्कज़ न रुॻो मरीज़नि जे इलाज लाइ अहम किरदारु अदा करे रहियो आहे, पर इन्फेक्शन डिज़ीज़ बाबति तहक़ीक़ ऐं तबी माहिरनि जी तरबियत में पिणु अहम हैसियत रखे थो। मुंहिंजो नालो डॉक्टर हसीबुर रहमान आहे। मां माहिर अमराज़े सीना आहियां, मतिलबु चेस्ट स्पेशलिस्ट आहियां हिते। ऐं मां हिते तक़रीबन ऑलमोस्ट 5 सालनि खां हिते कमु कयां पियो। जीअं त सिंध इन्फेक्शन डिज़ीज़ हॉस्पिटल जेको आहे 2020 में 2020 में जेको एस्टेब्लिश थी, ऐं सिंध गवर्नमेंट इहो इनिशिएटिव वरितो जॾहिं कोविड जो आउटब्रेक थियो, पेंडेमिक आयो ऐं पाकिस्तान में बि जॾहिं कोविड जा केसिस ऐं स्पेशली कराची में रिपोर्ट थियणु लॻा, त इहे हिकिड़ी फैसिलिटी कोविड बेस्ड या कोविड लाइ डेडिकेटेड हिकिड़ी फैसिलिटी इस्टेब्लिश कई वई, जेका स्टेट ऑफ द आर्ट इंटेंसिव केयर यूनिट सां इक्विप्ड हुई। तक़रीबन मोर देन 100 बेडेड ICUs आहिनि असां वटि, वेंटिलेटर्स सां गॾु, ऐं हर तरह जी फैसिलिटीज़ उन वक़्तु बि मुहैया कयूं हुयूं। जीअं त कोविड आउटब्रेक ऐं पेंडेमिक जीअं ओवर थी वियो, त असां हिते जेको आहे नॉन कोविड पेशेंट्स खे आहिस्ता आहिस्ता वठणु शुरू कयो। ऐं हिते असां वटि पल्मोनोलॉजी यानी सीने जी OPD, ऐं न्यूरोलॉजी दिमाग़ जी OPD, ऐं नेफ्रोलॉजी गुर्दनि जी OPD, ऐं इन खां अलावा इन्फेक्शियस डिज़ीज़िस जी आहे ई हॉस्पिटल। इन्फेक्शियस डिज़ीज़ जी त इन्फेक्शियस डिज़ीज़ जी OPDs ऐं HIV जी OPDs बि हिते रन कयूं वञनि पियूं। ॿारनि जी इन्फेक्शियस डिज़ीज़ जी OPD ऐं ॿारनि जा जेके इन्फेक्शन्स आहिनि उन्हनि जे हवाले सां बि असां वटि पूरो डेडिकेटेड वार्ड ऐं यूनिट मौजूदु आहे, जेको माहिर कंसल्टेंट जे अंडर जेको आहे न उहो सुपरविजन में पेशेंट्स ट्रीट थियनि पिया हुते। असां वटि जेको आहे तक़रीबन जेको आहे डेली तक़रीबन 250 खां 300 पेशेंट्स जो फुटफॉल आहे, जंहिंमें असां OPDs में बि पेशेंट्स इहे ॾिसूं पिया, ऐं कुझु पेशेंट्स असांजा ट्रायल जेको हले थो 24 आवर्स उते बि असां इहे ॾिसूं पिया। ऐं इंडोर पेशेंट्स बि असां वटि सेंसस वेरी करे थो, बिटवीन 100 to 200 पेशेंट्स ताईं वेरी करे थो, मतिलबु इन पेशेंट सर्विसिस, जंहिंमें असां वटि क्रिटिकल पेशेंट्स बि आहिनि जेके ICUs में ट्रीट पिया थियनि। वेंटिलेटर जी जेके सहूलियतूं अगरि ज़रूरत आहे त उहो बि असां वटि अवेलेबल आहिनि। ऐं डायलिसिस इन हाउस डायलिसिस बि असां वटि थिए थी। असां वटि गुर्दनि जा डॉक्टर बि आहिनि जेके राउंड द क्लॉक कवरेज ॾियनि पिया, ऐं पल्मोनोलॉजिस्ट चेस्ट फिजिशियन जेके ICU बि ॾिसनि पिया, ऐं चेस्ट जी OPDs बि रन कनि पिया। त ओवरऑल हिते असां वटि जेके आहिनि उहे इहे सभई डिपार्टमेंट्स आहिनि। उन सां गॾोगॾु जेके असां अलाइड हेल्थ साइंसिस जा आहिनि, जेके फिज़ियोथेरेपी डिपार्टमेंट, असां वटि फिज़ियोथेरेपी डिपार्टमेंट डेडिकेटेड आहे, जेके OPDs बि कनि था, इंडोर पेशेंट्स खे बि सहूलियतूं ॾियनि पिया। प्लस में असां वटि न्यूट्रिशन डिपार्टमेंट आहे, जेको इंडोर पेशेंट्स खे न्यूट्रिशन या आउटडोर पेशेंट्स खे न्यूट्रिशन जे बारे में गाइड कनि था, त न्यूट्रिशन डिपार्टमेंट बि असां वटि आहे। ऐं ओवरऑल असांजो हॉस्पिटल जेको आहे स्लोली ग्रेजुअली जेको आहे न उहो मतिलबु बहितर खां बहितर तरीन सर्विसिस ॾियण जे लाइ कोशिशि आहे। हिन में असांजे MS ऐं AMS, असांजी एडमिनिस्ट्रेशन, डाउ यूनिवर्सिटी जी वाइस चांसलर, उन्हनि सभिनी जो हिकिड़ो पंहिंजो रोल आहे, जंहिंजे करे असां हिते पंहिंजो सर्विसिस स्मूथली फ्री ऑफ कॉस्ट विदाउट एनी कॉस्ट जेको आहे असां प्रोवाइड कयूं पिया। ऐं बाक़ी फीडबैक जेको आहे उहो पब्लिक खां अगरि तव्हां वठंदव त उहो तव्हांखे बहितर तरीक़े सां ॿुधाए सघंदा। कराची में फस्ट टाइम असांखे मिली आहे, ऐं इन लैब मां असां एतिरा फ़ाइदा वठी था सघूं जेके असांजो जेके बि डिज़ीज़ आहिनि, जीअं जस्ट लाइक कंगो थी वियो, या असांजी मीज़ल्स थी वियूं, या असांजियूं ॿियूं बीमारियूं थी वियूं, उन्हनि सभिनीनि बीमारियुनि खे मद्देनज़र रखी करे असां वटि लैब डायग्नोसिस जो प्रॉपर तरीक़े सां न हो सिस्टम। हीअ लैब इन जे करे असांखे सिंध गवर्नमेंट प्रोवाइड कई, ताकी असां मज़ीद जेके बि डिज़ीज़िस आहिनि उन्हनि खे असां सही तरीक़े सां इन लैब जे ज़रिए डायग्नोस करे सघूं, त जीअं असां भरपूर नमूने सां पंहिंजे अवाम, सिंध जे अवाम खे, प्लस सिंध जे अवाम खां अलावा बलोचिस्तान जे अवाम खे, ऐं प्लस पंजाब आहे, पंजाब जे अवाम खे बि असां फैसिलिटेट कयूं था। ही एतिरी लैब उहा तमामु बहितरीनु आहे जो असां सभिनीनि इन्हनि सूबनि खे कवर कयूं था, उन्हनि जा पेशेंट्स असां वटि अचनि बि था,
ऐं माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह सुठे नमूने सां डायग्नोज़ बि थियनि था। इहा सॼी जेकी कोशिशूं आहिनि असांजी सिंध गवर्नमेंट जूं, उन्हनि इहे इनिशिएटिव वरिता एज़ कंपेयर टू जेके फॉरेन में लैब्स आहिनि, एडवांस लैब्स आहिनि, त ही सिंध गवर्नमेंट जी कोशिशुनि सां असांखे हिकिड़ी बहितरीनु लैब असांजे सिंध में कराची शहर में उन्हनि असांखे प्रोवाइड करे ॾिनी, जंहिंमां भरपूर नमूने सां असांजो अवाम ऐं प्लस ॿियनि सूबनि जो बि अवाम उन मां फ़ाइदो वठी सघे, इन जे लाइ असां कयो होसीं। सेहत जे शोबे में अहिड़ा मर्कज़ न रुगो जदीद इलाज जूं सहूलियतूं फराहम कनि था, पर ख़तरनाक बीमारियुनि ख़िलाफ़ जंग में उमीद, तहक़ीक़ ऐं बहितर मुस्तक़बिल जो रस्तो पिणु हमवार कनि था।